जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो त अॼु 23 मार्च पाकिस्तान जी करारदाद जो ॾींहुं आहे। उन हवाले सां घारो शहर मंझि असिस्टेंट कमिश्नर ऐं टाउन कमेटी ऑफिसर जे अॻवानी मंझि रैली कढी वई आहे। अॼोको ॾींहुं असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं ते असांजे वॾनि हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो हो जेको 14 अगस्त 1947 ते पूरो थियो। आज़ादी हिकु वॾी नेमत आहे अलाह पाक जे तरफ़ां, ऐं इनशाअल्लाह असीं आज़ाद आहियूं ऐं आज़ाद रहंदासीं। अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे। महिरबानी। अॼु 23 मार्च जे सिलसिले में घारो शहर जे आवाम जे तरफ़ां हीअ रैली कढी वई आहे ऐं हीअ तमामु शानदार ऐं जेका ज़बरदस्त रैली कढी वई आहे। जीअं हिन 23 मार्च जो जेको ॾियारो आहे उनजी अहमियत ऐं पाकिस्तान सां मोहबत ऐं हुबुल वतनी खे उजागर कयो वञे ऐं हिकिड़ो अक़ीदत जो ऐं मोहबत जो सबूत पेश कयो वञे। महिरबानी। जेको ही उहो ॾींहुं आहे जेको असांजे ईद जे बराबरि ॾींहुं आहे। छो त तव्हां ख़बर त हिन ॾींहुं जेको करारदाद पास थियो उन खां पोइ पाण मुस्लमाननि खे अलॻि मुल्क थी मिलियो। तंहिंजे करे आउं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो करियां त हमेशह अहिड़ा ॾींहं मल्हाईंदा रहो। महिरबानी।